कंहिंखे था सॾनि सही पाण अखियुनि मां ॻोल्हाए फरमाइनि था मुंहिंजा रब मां घर मोटी नथो ला जेसि मूंखे बकरी न मिलंदी रब मुंहिंजी बकरी खे मोटा। अम्मा हलीमा मथे हथड़ो घुमाए फरमाए थी मुंहिंजा पुट अखियुनि मां ॻोल्हण हार मां पाण तोखे ॿी बकरी ॾियां हू बकरी त खाइजी वे बगड़ खाई हो। मुंहिंजो सणो मुर्गी फरमाए अम्मा मुंहिंजी बकरी खे बगड़ कोन खाईंदो छो त मां मोहम्मद अरबी जो माल जो मुहाफ़िज़ मुंहिंजो अल्लाह पाण हा। अम्मा हलीमा फरमाए थी पुट हलो बकरी त कान्हे चई न मां वेठो आहियां जेसि बकरी न ईंदी मोहम्मद न उथंदो पाण मुंहिंजो सोणो वेठो आहे। अम्मा हलीमा फरमाए थी पाक मोहम्मद अरबी खे छॾे घर मोटी कीअं वञा विहां त सही ॾिसां त सही बकरी त कान ईंदी ख़बर कान ॾिसां त बगड़ पियो आहे बकरी वॻी ईंदी पई आहे अची अची मुंहिंजे साम्हूं बकरी पहुती बगड़ अची मुंहिंजो मोहम्मद जे कदमनि ते किरी पियो अची रोअण शुरू थियो आहे ढांडा थो करे मुंहिंजो सोणो फरमाइनि था ओ बगड़ ख़बरदार मुंहिंजी बकरी छो न मुंहिंजा साईं मूंखे बुख लॻी मूंखे कड़ी ख़बर त मोहम्मद रसूल जी बकरी आहे फरमाया त पाण फरमाइनि था बगड़ जेल भरी करे बच्चन के खरां मां खावां गैबी आवाज आयो बगड़ खबरदार थी वञा मुंहिंजे मोहम्मद अरबी जी बकरी आहे हथड़ो न लाइ जाए मथां बर्बाद थी वञे खबरदार थी वञा जाथों बकरी के कायो आहे उते बकरी के जल्दी पहुचा जो नबी जो सरदार इंतजार में वेठो आहे। अल्लाह फरमाया सोना वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रब से फरमाया तो ओ मुझा सोना नून वल कलम वमा यस्दुरून मा अंत बिनेमत रब्बिका बिमजनून ओ मुझा रहमतुल आलमीन यासीन वल कुरानिल हकीम। अल्लाह से फरमाया तो या अय्युहल मुद्दस्सिर कुम कुरान पाक ऐलान फरमाया तो या अय्युहल मुज़म्मिल कुम अल्लाह फरमाया तो वज़ुहा वल लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफा युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ाल्लन फहदा ववजदका आइलन फअगना फअम्मल यतीम फला तकर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिमत रब्बिका फहदिस। अल्लाह से फरमाया तो वरफाना लका ज़िक्रका ओ मुन्या सोन नबी हुकुम कर मुन्या नबी हकल कर तुझो कमा सडण तुझो कमा जमीन ते वण तुझो कमा बकरी तो के मोटा पहुंचाइण मां अल्लाह जो कमा बकरी मोटी आई आ। अम्मा हलीमा फरमाया थी मां हैरान थी पईया त बगड़ जवा तो बकरी की पहुंची वई चई मेहरबानी अल्लाह जी आ। अम्मा हलीमा फरमाए थी वरी बकरी मुंहिंजे मोहम्मद अरबी जे नाले जी बकरी आहे पुटनि सां गॾु चढ़ वेंदी पई आहे। मुंहिंजो सुहिणो फरमायो सुबुह उथी करे फरमाइनि था अम्मा मां चयो जी मुंहिंजा बच्चा अम्मा मूंखे मोकिले मां अदड़नि सां बकरियूं चारियां मां चयो सुहिणा तूं घर में ठहें तो मुंहिंजा मोहम्मद अरबी तुंहिंजे घुमण तां मां हैरान तुंहिंजे दीदार तां दुनिया हैरान तूं ॻाल्हाए त असां ख़ुशि थी न वञो तोखे ॾिसी ॾुख लही वञनि तोखे ॾिसी गम ख़तम थी वञनि मुंहिंजा महबूब झंग में तोखे छो मोकिलियां तोखे धनार छो कयां तोखे बकरियुनि सां छो मोकिलियां तोखे तकलीफ़नि में छो मोकिलियां मुंहिंजा सोना मुंहिंजा पुट वञी बकरियूं चारे मोटींदा लेकिन तूं मोहम्मद अरबी कदम तो कुर्बान वञा तोखे मां ॾुखियो ॾींहुं कोन ॾेखारियां पाण बकरियूं चारींदमि पर सोना तोखे बकरियूं कोन चाराईंदुमि मुंहिंजा दिल पर तूं घर जो सिंगार आहे मदीने जो सिंगार आहे नंढनि वॾनि जो सिंगार आहे ओ मुंहिंजा सोना तूं न वञ तुंहिंजो दीदार कयां मां जा ॾुख लहण पाण फरमाईंदा अम्मा मोकले मां अदड़नि सां वञा पाण फरमाए थी अम्मा थी फरमाए जॾहिं साईं खे ॾिठुमि ज़िद पिया फरमायल पाण फरमाया मां मोकिलंदुमि लेकिन नंढनि खे सलम ओ मुंहिंजा बचो चइजी मिठी अम्मा ओ मुंहिंजा बचो ॿुधो हे मुंहिंजो साईं हले थो तव्हांजो भाउ मोहम्मद करीम सैन पाण हलनि था मुंहिंजे साईं खे ख़बर न आहे त बगड़ छा आहे मुंहिंजे साईं खे मुंहिंजी जानवरनि जो पतो न आहे मथां को बगड़ अची वञे पोइ मुंहिंजे मोहम्मद अरबी खे छा ॾिनो तव्हां भॼो त मुंहिंजे साईं खे
भजाया जो ईअं न तव्हां भॼो मुंहिंजे मोहम्मद अरबी कहिड़ी ख़बर त बग़ैर छा आहे मथां मुंहिंजे साईं खे तकलीफ़ मिले अल्लाह फरमाया मां असां पाण जानींदासीं लेकिन मोहम्मद तो जान क़ुर्बान कंदासीं बिल्कुलु जीअं तूं चवंदी पिया असां हुकुम जी तामीर कंदासीं पाण फरमाइनि था अम्मा फरमाए थी मां पंहिंजे साईं खे चुमी ॾेई करे महबूब मोहम्मद अरबी जो दीदार करे बचड़े खे मोकिलंदुमि मुंहिंजो सुहिणो गॾु हलियो आहे हली मोटी जॾहिं तमामु देरि थी वई ॾिसां मुंहिंजा नंढा रोईंदा त वतन अखियुनि मां ॻोड़ा हारींदा त वतन अम्मा फरमाए थी मां सम्झुमि बकरी का बगड़ खाईयो को मसलो थियो आहे ओ बच्चो ॿुधायो छा मसलो थियो आहे ॾुख में छो पिया हो मुंहिंजो मोहम्मद अरबी किथे तव्हां त पहुता पर मुंहिंजो नबी काथे मुंहिंजो सुहिणो मोहम्मद अरबी काथे जेको नंढपिण में सुहिणो जेको ॼमण सां सुहिणो जंहिंजे दीदार में मज़ो जंहिंजे चेहरे में मज़ो लुत्फ़ आहे ओ बच्चो ॿुधायो मुंहिंजो नबी किॾे मुंहिंजो मोहम्मद अरबी काथे नंढा चवनि त मां बगड़ अचे पियो असां मुंहिंजो साईं परते बीठो आहे पाण मोहम्मद असां गॾु न हो परते बीठो असां ॿई गॾु बीठासीं ॾिठोसीं बगड़ अचे पियो असां इशारो कयोसीं ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भॼी वञ इहो बल्ला चई तो मथां खावई मुंहिंजो साईं ॾिसी मुरकनि था असां इशारो कयोसीं महबूब मुरकनि पिया असां इशारो कयोसीं ॾिठोसीं बगड़ वेठो आयो बकरियूं भॻियूं मोहम्मद अरबी ॾे त बगड़ बि ओॾे वियो अम्मा असां भॼी करे तोखे ॿुधाइण आहियूं त मुंहिंजे साईं खे बगड़ खाई वेंदो मुंहिंजे मोहम्मद अरबी खे बगड़ खाई वियो हूंदो अम्मा फरमाए थी ज़मीन मुंहिंजे पेरनि मां निकिरी वई अहिड़ो सुहिणो चेहरो वरी काॾो मिले जंहिंजो घर में रहे त घर में रहमत आहे अम्मा थी फरमाए मदीने घर में मुंहिंजो मोहम्मद अरबी वे आसमान को मलाइक मुझे मोहम्मद जो दीदार करे मोटी वेंदा हा सही अम्मा फरमाई थी मां ॾुख में बस काई शइ कान थी वणे त मुंहिंजे सोहणे खे बगड़ खाई वियो थो नंढो ॿारनि कहिड़ी ख़बर त बगड़ छा आहे अम्मा फरमाया बच्चो मूंखे जल्दी वरितियूं हलो चयमां हलो ॾिठो सही मुंहिंजो नबी बीठो की न चयमां पोइ असां ॾिठो सही कोन जॾहिं मोहम्मद अरबी नज़र ई कोन आयो अम्मा हलीमा फरमाए थी मां बि भॼंदी वधंदी पई आहियां मुंहिंजा पुट मूंसां साण जॾहिं मंज़िल ते पहुता ॾिसूं त बकरियूं गॾु वेठियूं आहिनि ॾिसूं त रहमतुल्लाह अलैहि विच में वेठा आहिनि असां वेझा वञूं ॾिसूं त बगड़ मुंहिंजे मोहम्मद अरबी जे कदमनि ते आहे मुंहिंजो सुहिणो पुजनि सां रांदि खेॾनि था कॾहिं मथे थधिड़ो घुमाइनि था कॾहिं कन खां वठी छिकनि था कॾहिं पुछ खां वठी छिकनि था जान के हथड़ो घुमाइनि था अम्मा हलीमा फरमाए थी मां हैरान थी पई आहियां बगड़ जेको माण्हुनि जो दुश्मन आहे मुंहिंजे सुहिणे बचे जे कदमनि ते पियो आहे बगड़ मुंहुं हेठि कियूं वेठो आहे ॼण मोला जीअरो ई न आहे पाण अम्मा फरमाए थी मां इशारो थी कयां ओ बच्चा परे थी वञ इन जानवरनि खां परे थी वञ मुंहिंजो सुहिणो फर्म मां हिन खे कहिड़ी ताक़त आहे मुंहिंजो ख़ुदा ॾाढो आहे अल्लाह मुंहिंजो रब ज़ुल जलाल पाक मोहम्मद अरबी जी हिफ़ाज़त हर वक़्तु कंदो रहियो आहे अम्मा फरमाए थी वञो ॾिसां त बगड़ मुंहिंजे मोहम्मद अरबी जे ॿिन्ही कदमनि ते चप रखी करे आराम में पियो आहे मुंहिंजो सुहिणो रांदि खेॾंदो पियो आहे हा मुंहिंजा सुहिणा तुंहिंजे शान तां क़ुर्बान वञो कसम अल्लाह जो जे नंढी ज़िंदगी आहे मुंहिंजे मोहम्मद अरबी जी सभु नबियनि खां मथे आहे जे पाण मंज़िल नबूअत ते पहुचनि था मुंहिंजे मोहम्मद अरबी जी नबूअत वारी ज़िंदगी जो सभु नबी जे नबूअत खां मथे आहे जॾहिं मुंहिंजे सोहणे खे नबूअत मिलण खां बाद में मुंहिंजो रहमतुल आलमीन जॾहिं शादी फरमाइनि था अम्मा खदीजतुल कुबरा सां अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे मुसलमानो अबू जहल सड़दो पियो आहे हज़ारा नमूना कया अथई कंहिं तरीक़े सां मोहम्मद अरबी खे ख़तम करे छॾियूं मोहम्मद अरबी खे मारे ख़तम कयूं लेकिन अल्लाह फरमाए अबू जहल ख़बरदार थी वञा हे हज़रत मूसा न आहे हे नूह नबी न आहे हे यूसुफ न थी हे ॿियो नबी न थी हे हबीबुल्लाह आहे हे मुंहिंजो आख़िरी नबी आहे हिन जो वार वार जो हाफिज़ मां अल्लाह पाण अबू जहल मजबूर थियो दुश्मनी कंदे कंदे थकी पियो लेकिन पाक मोहम्मद अरबी के को नुकसान न थो थिए दिल में सोचई हबीब बिन मालिक जेको शाम में रहे थो वो वॾो ताक़त वारो आहे उन्हीं के फौज आहे उन्हीं के कंहिं तरीक़े सां घुराए मोहम्मद अरबी के माराए ख़तम कयां त मुंहिंजी जान छुटे चिठी लिखी करे हबीब बिन मालिक ॾे मोकिले थो हबीब बिन मालिक खे चिठी मिली लिखियो अथई अहिड़ो नबी पैदा थियो आहे मां एतिरो असांजो पंहिंजो आहे जंहिंजो ॼमण जो मूंखे मालूम आहे हे अबू तालिब जनाब अबू तालिब जो घराणे जो आहे हिन जो पीउ अब्दुल्ला ही यतीम आहे ही नंढो आहे हाणे जवानी ते पहुतो आहे न लात खे मने थो न उज़ा खे मने न टे खे मने न चौथे खे मने असांजे बुतनि खे माबूदनि खे गारियूं ॾींदो आहे हिकिड़े ख़ुदा खे मञींदो आहे मां मजबूर आहियां माइटी जे लाइ असां फाथो पियो आहे जे माथो मारियां त मूंसां ॿिया विढ़ंदा अली हुनजो मौजूदु आहे हुनजा चाचा मौजूदु आहिनि हज़रत हमज़ो साईं मौजूदु आहे हू मूंसां विढ़ंदा हबीबा महिरबानी कर जंहिं पंहिंजे माबूदनि ते ग़ैरत इलाहनि ते ग़ैरत अची करे मोहम्मद अरबी सां मुक़ाबिलो कर मां सम्झां थो तूं ईंदे
थींदे इहो नबी न रहंदो मक्को छॾे हलियो वेंदो असांजा बुतनि जी इज़त बची वेंदी। हबीब बिन मालिक चिठी पढ़ी, चिठी लिखे त अबू जहल टिनि ॾींहंनि में मां लश्कर समेत मके में पहुचा थो, या मोहम्मद अरबी हूंदो या मां हूंदुमि। अल्लाह फरमाए हबीबा तूं शाम छॾे मके पहुचण तुंहिंजो कमु आहे, तोखे जन्नत जी टिकट ॾियण मां अल्लाह जो कमु। मुंहिंजे सोणे साईं खे वॾा ॾुख मिलिया, मुंहिंजे महबूब खे वॾा ॾुख मिलिया। और तेरे जा मुसलमानो तव्हां सां थोरो अमल नेकी ॾे कदम नथा वधायूं। मुंहिंजे नबी तो असांजे करे पीउ मां एॾा सदमा न सटा जो मुंहिंजे मोहम्मद अरबी खे तो असां लाइ सदमा सटड़ा पिया। 3 ॾींहनि में हबीब बिन मालिक 12,000 लश्कर वठी आयो। घणा साईं? 12,000 लश्कर जी जमात, तलवारनि तीरनि सां, वेढ़ाकू वॾा मुक़ाबले वारा। उन्होंने के चई खबरदार मक्के हलूं था, मोहम्मद जे लश्कर सां मुक़ाबलो करणो आहे। हबीब खे कहिड़ी ख़बर त रहमतुल आलमीन खे त लश्कर कान्हे, इब्तिदाए इस्लाम आहे, हुनखे कहिड़ी ख़बर ते त नबीअ जो सरदार आहे। जॾहिं हबीब बिन मालिक 12,000 लश्कर वठी बैतुल्लाह शरीफ खां थोरो ॿाहिरि हिकिड़ी जाइ पट आहे, उते अची पंहिंजो लश्कर लाथई। उन महिल चिठी मोकिले करे अबू जहल खे ॿुधायूं त मां पहुतो आहियां, 12,000 माण्हू वठी आयो आहियां। अबू जहल सोनी कुर्सी मथे ते खणी नौकरनि खे चए वारो कयो अॼु मोहम्मद अरबी जी ज़िंदगी तमामु पिछाड़ी आहे, हबीब पाण आयो आहे, 12,000 लश्कर वठी आयो आहे, अॼु मोहम्मद अरबी रहंदो न, हिन सां मुक़ाबला थींदा, मां हुन सां मुक़ाबलो न कंदुमि, पर हबीब हिन खे कोन छॾींदो। सोनो कुर्सी खणी करे हबीब बिन मालिक अबू जहल पहुतो आहे, पर वॾा वॾा नौकर वठी आयो, बहादुर वॾा नाले वारा नौकर वठी आयो, वॾा रोबदार नौकर वठी आयो। हबीब वेठो आहे पंहिंजे लश्कर समेत, 12,000 जी जमात आहे, पंहिंजी तलवारनि खे ठाहिनि था, पंहिंजनि तीरनि खे ठाहिनि था, पर मोहम्मद अरबी सां जो अबू बकर सिद्दीक़ अकेलो आहे। हेॾो 12,000 जी जमात आहे। वाह, निंड कहिड़े टाइम ते तव्हांखे ईंदी आहे रते दरे वारो? हा साईं, न टाइम ॿुधायो, टाइम ॿुधायो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पोइ जॾहिं निंड अचे पोइ मां बिरोकी इनशाला शुरू थींदुसि। हा बसि पोइ हिक खां पोइ इनशाला बिरोकी। हा साईं, अल्लाह अल्लाह अल्लाह, हवा बि थधड़ी आहे, पखा बि हलनि था, पर इनशाला निंड फिटी ईंदी। छो इनशाला निंड फिटी वेंदी। सुवाल ई पैदा न थियो त जो निंड हमेशह रहे। ही रहमत वारी निंड आहे, झूठा पिया ईंदा, पर हिकिड़ी महिरबानी कजो लेट जो, पोइ मुंहिंजी ज़मानत न आहे, जे वेठा हूंदव त इनशाला जो निंड फिटी वेंदी। मुंहिंजे मोहम्मद अरबी जी सीरत ॿुधी निंड फिटी वेंदी। अल्लाह जो क़ुर ॿुधंदे कसम अल्लाह जो ॾुख लही वेंदा। हबीब बिन मालिक वेठो आहे त सोनी कुर्सी बि पहुची वई। अबू जहल जो मुंहिंजे मोहम्मद अरबी जो चो दुश्मन आहे। साईं हुज़ूर साईं जो दुश्मन आहे या तव्हांखे ख़बर आहे न त नबी साईं जो कट्टर दुश्मन। वॾा वॾा नौकर वठी आया हबीब ॾे। हबीब उथी बीठो, अबू जहल खे भाकुर पातई। अबू जहल चए थो सोना कुर्बान वञाए, हबीबा ला तज़ांदो ज़ांदुई, वरी महिरबानी उन्हनि जी, साईं मौलान जी वरी महिरबानी, जंहिंजी महिरबानी तूं पहुतो आहे। हाणे हिकिड़ी महिरबानी कजांइ, मोहम्मद अरबी सां अहिड़ो टकर खाइजां मां विड़ी नथो सघां, छो तुंहिंजा माइट विड़ा ठाहियल, मुक़ाबिलो घर में जहिड़ो थी पवंदो, तो सां त जहिड़ो न थींदो। 12,000 जी जमात वठी आयो आहे, हुन सां जमाती कान्हे, 2 माण्हू तस विड़ी कोन सघंदो। हुन खां पाण अबू जहल चए थो ओ हबीबा महिरबानी कजांइ, अहिड़ा सुवाल कजांइ, मुनाज़रो कजांइसि, अहिड़ा सुवाल ॾुखिया कजांइसि जो मोहम्मद अरबी तोखे जवाब ॾेई न सघे। जॾहिं न ॾेई सघे त पोइ चओ त मको छॾे हलियो वञ, तव्हां त असांजी जान छुटे। सुबुह शाम असांजे महबूदनि खे घटि ॻाल्हाईंदो आहे, चवंदो आहे त हिकिड़े ख़ुदा जो सजदो कयो। हबीब चए थो महिरबानी कयो, जल्दी 2 माण्हू मोकिलियो, रजुलान 2 माण्हू मोकिलियो, वञी मोहम्मद अरबी खे घुरायो। वञी करे मोहम्मद अरबी खे चओ या ख़ुशी सां अचो, जे ख़ुशी सां न अचे त हथ ॿधी ज़ोरी मूं वटि वठी अचो, मां मोहम्मद अरबी सां ॻाल्हाईंदुमि। हबीब खे ख़बर न आहे हे मूसा नबी न आहे, हे यूसुफ नबी न आहे, जो नबीअ जो सरदार आहे। 2 ॼणा विया, चो घणा ॼणा साईं? अबू जहल मुरकंदो तो, खिलंदो तो, हबीब खे चुमी ॾींदो तो, साईं कुर्बान वञा। असां बि कई सुवाल कया आहिनि, पर जवाब मिंट में ॾींदो आहे कि ॾुखिया सुवाल कजांइ, अहिड़ा सुवाल कजांइ जो जवाब ई न ॾेई सघे। जे तो वटि कहिड़ा सुवाल आहिनि जेके सुवाल मूं वटि। हबीब सोनी कुर्सी ते वेठो आहे, 2 ॼणा भॼंदा, चो मुंहिंजे मिठे मोहम्मद ॾे विया। ऐं हुज़ूर साईं हरम शरीफ़ जे अंदरि सुजदे में पिया आहिनि। छा था कनि साईं? हरम शरीफ़ जे अंदरि सुजदे में पिया आहिनि। 2 ॼणा मथे आया, या मोहम्मद क़ौम, ओ मोहम्मद अरबी उथ, मुंहिंजो रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम वराइनि था। ओ सोहणा तुंहिंजी नज़र तां क़ुर्बान वञा। पाण फरमाई छा आहे?
चे हबीब बिन मालिक आयो आहे, 12,000 लश्कर वठी आयो आहे, तो जो हाणे पतो पवंदो मके वारनि खे तूं ज़लील कयो आहे, मके वारनि खे तूं तंग कयो आहे, अॼु तोसां मुक़ाबिलो थींदो। हबीब पाण आयो आहे, शाम वारो 12,000 जी जमात सां तीर तलवारनि सां तोसां मुक़ाबिलो थींदो। असांखे चओ अथई जे ख़ुशी सां अचे त ठीकु आहे, वरन ज़ोरी वठी अचो। पाण फरमाई मां मुहम्मद अरबी ख़ुशी सां हलण लाइ तयार आहे, जहिड़े जी कहिड़ी ज़रूरत आहे। अम्मा खदीजतुल कुबरा निकिती, पोइ अबू बकर सिद्दीक़ सां निकितो। अबू बकर सिद्दीक़ अखियुनि मां ॻोढ़ा वही विया, अम्मा सां रोअण लॻी। पाण फरमाई उन्हनि खे चई तव्हां हलो, मां मुहम्मद अरबी अचांव थो, मां वाइदे जो सचो आहियां, तव्हां हलो मां अचांव थो। अबू बकर सिद्दीक़ आयो, अम्मा खदीजतुल कुबरा आई। अम्मा रोई करे फरमाए थी, ओ सोहणा हबीब खे मां सुञाणा, छो त इहो मुल्क मुंहिंजा ॾिठल, हबीब खे मां चङी तरह सुञाणा। सोहणा हू ज़ालिम हा, तोखे ॾुख ॾियारींदो, तोखे तकलीफ़ ॾियारींदो। अबू बकर फरमाया सोहणा मां वञा, पाण फरमायो अल्लाह खदीजा रो न, सिद्दीक़ अखियुनि मां ॻोढ़नि हारनि जी ज़रूरत कान्हे का, मां पंहिंजा सभु मामला अल्लाह जे हवाले कया आहिनि, ख़ुदा पाण ई पाण मुंहिंजी मदद फरमाई। लेकिन मुंहिंजो सोणो से हलियो आहे। सिद्दीक़ फरमाए से मां बि हलां थो। अम्मा खदीजतुल कुबरा फरमाए थी सोणा मां बि हलां थी, मां घर में छा कयां, मुंहिंजो महबूब हले थो त मां बि हलण लाइ तयार आहियां। सोणो फरमाए हलो, ॿई साण। अबू बकर सिद्दीक़ सॼे पासे खां अम्मा साण पोयां हलंदी पई आहे। होॾो अबू जहल परे को ॾिसी हबीब खे चवंदो पियो आहे, ओ हबीब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई थो, छो त मुंहिंजे हुज़ूर खे मुहम्मद बिन अब्दुल्लाह चवंदो हो, ओ हबीब ॻाल्हि ॿुधां, घणी ड्रेग न कजांसि, जे ॻाल्हायांसि त मुंहुं हेठि करे ॻाल्हाइजांसि, थोरो मोड़े तकेवर मुंहुं हेठि कजां, बास घणो न कजांसि, छो त हुनजे ॻाल्हाइण में जादू आहे, हुनजे चेहरे में जादू आहे, हुनजी नज़र में जादू आहे, हुनजे सीरत में जादू आहे। मोड़े घणो न तकजांइ, मथां तोते न जादू ग़ालिब थी पियो त तूं कलमो पढ़ी मुसलमान थी वञे। हबीब थियो हैरान, अबू जहल चरियो त न थियो, मुनाज़रो माथो कया त तूं बधू ॻाल्हाईंदासीं, आयो हां पग ॿधी मुनाज़रे लाइ, 12,000 जी लश्कर तुते वेठा आहिनि, वरी मूं ते जादू पवंदो, वरी मां मुसलमान थींदुमि, चरिया पर ॻाल्हियूं थो करे। क़ुर्बान वञा, मूंखे ख़बर आहे न, मूंखे ख़बर आहे कई माण्हू जॾहिं मां माण्हू मोकिलींदो हा त वञी मारे अचोसि, वरी उहो तलवार खणी मुंहिंजे कढ पवंदा आहिनि। सोना मां बि कॾहिं कॾहिं वेंदो हा न, हीअं वेही तकींदो आहे, ॻाल्हाईंदो आहे न, मुंहिंजी दिलि बि कुरंदी आहे त मां बि कलमो पढ़ां, भॼी जान छॾाईंदो हा। हबीब तक जाएसि न घणो महिरबानी करे, चेहरो ॾाढो सुहिणो अथसि। चए ॿुधाए भला कूड़ ॻाल्हाईंदो आहे, चएसि आहे दुश्मन पर कूड़ न ॻाल्हाईंदो, दुश्मन में मञे थो त मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कूड़। ऐं असांजे लाइ पाण वेठा आहियूं, पाण में अहिड़ा ठोकींदासीं तो कंसे, हे जिन्स 150 में कल वठी आयो, होॾो 100 में वठी आयो साईं, हे बाबा हे ॻाल्हाइजांइ न, अहिड़ा ठोके कूड़ ठोकींदासीं, वरी कलमो कंहिं ते पढ़ूं, चो नबी जे सरदार ते। हबीब चए त अबू जहल कूड़ ॻाल्हाईंदो आहे, चएसि आहे दुश्मन सुहिणा पर कूड़ न ॻाल्हाईंदो। चए भला जहिड़ा कंदो आहे माण्हुनि सां विढ़ंदो न आहे, चएसि आहे दुश्मन पाण वरितो कंहिंसां न विढ़ंदो, जे मां विढ़ंदा अथसि न तॾहिं बि न विढ़ंदो आहे, उन खे माफ़ कंदो। चए भला ॿुधाए अमानत में ख़यानत बि कंदो आहे, चएसि आहे दुश्मन असांजा पंहिंजा सामान उन वटि पिया आहिनि, असां पंहिंजा सोन जा गह बि उन वटि रखंदा, अहिड़ो त अमानत में ख़यानत मुंढो ई न कंदो आहे। चए ठीकु आहे, एॾो बीह रहो। चएसि पोइ महिरबानी कजां, चेहरे ते घणो न तकजां, अबू जहल लुड़ न कर, मां सुवाल अहिड़ा कंदुमि, जे नबी हूंदो त जवाबु ॾींदो, वरन ॿिए खे ताक़त न आहे। होड़ो फ़ैसिलो मथो थी चुको आहे, छो मथो फ़ैसिलो फ़ाइल लिमा युरीद केरु आहे, अल्लाह जी ज़ात। रब सां फरमायो मुंहिंजा सोहणा शिकार ॾाढो सुहिणो आयो थी, हिन खे मोटाइणो ई न आहे। अबू जहल धूड़ पाईंदो, हबीब जन्नत में हलियो वेंदो। हेॾो मुंहिंजो सोणो रहमतुल्लाह अलैहि ईंदो पियो आहे, मुस्लमान ज़मीन बि मुंहिंजे हुज़ूर जे क़दमनि खे चुमियूं थी ॾे। आक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हलंदो पियो आहे, घरवारी मां खदीजतुल कुबरा बि मौजूदु आहे, जो पोड़ो सिद्दीक़ बि मौजूदु आहे। हेॾो 12,000 तलवारूं ठाहिनि था, ॼाण मोहम्मद करीम आयो, हुनखे लश्कर हूंदो, मुक़ाबिलो वॾो थींदो, इहा ख़बर आहे। मुंहिंजे सोणे सां पंहिंजी पाक घरवारी मौजूदु आहे, हिकिड़ो पोड़ो ख़लीफ़ो मौजूदु आहे, ॿियो त कोई कोन्हे को। हबीब दिलि में सोचे थो मुहम्मद अरबी अकेलो न ईंदो, बाजी घाट हुनखे हूंदा, हथियार हूंदा, अकेलो कीअं ईंदो, जॾहिं मुंहिंजी जमात वॾी आहे, मुंहिंजी लश्कर तमामु ज़्यादा आहे। ख़बर कान पई मुंहिंजो सोणो चोरी जी चंड वांगुरु बरतो थो अचे, मुंहिंजो रहमतुल्लाह अलैहि तो पहुता। मुस्लमानो हबीब जो चेहरो
पान जमीन ते वेठो आ, कंध मथी को वेठो आ, सारे लश्कर के ॾिसे थो, अबू जहल मथो बीठो आ, चए थो साईं चई थो महिरबानी कजांइ, अहिड़ा सवाल कजांइ जो जवाब न ॾे त मके मां निकिरी वञे। हबीब चए थो चुप त कर, अचे त सही, ॾिसां त सही त मोहम्मद जो चेहरो कहिड़ो आ। ख़बर कान पई मुंहिंजो नबी रहमतुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हबीब जे साम्हूं पहुची विया। आ मुसलमानो, कसम अल्लाह जो मुंहिंजो रहमतुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मन जे साम्हूं ईंदो चो दुश्मन में हया वारो बणिजी वेंदो। जॾहिं हबीब जे साम्हूं वञो नबीअनि जो सरदार रहमतुल्लाह सल्लल्लाहु पहुता, हबीब बिन मालिक हीअं तकियो, मुंहिंजो सोणो जॾहिं वेझो अचे पियो, रब ज़ुल्जलाल मुंहिंजे सोणे खे फरमायो, ओ मुंहिंजा मोहम्मद अरबी जे हुनखे 12,000 माण्हू साण मां तोखे 12,000 जी लश्कर बि ॾेई थो छॾियां, मलाकनि जी जमात। हुज़ूर साईं कयो 12,000 लश्कर मलाकनि जी जमात साण, पर उॾामंदा था अथनि। साईं हुकुम कर तई गिहले सटे छॾियोसि। वरी मथां जिबरील बि अचे थो, चो मथां जिबरील बि मलाकनि जो सरदार जो साण आहे त 12,000 मलाक जी जमात बि साण आहे। पाण फरमाए खदीजा अखियुनि मां ॻोड़ा नहार, जे हुनखे 12,000 त मूंखे बि अलाह 12,000 जे लश्कर ॾियारे छॾियो। जिबरील मथां सोहणा अलाह अलाह, मुंहिंजो सोणो पहुची वियो, मलाइकनि करे मुंहिंजे नबी जो चौधारी नूरानियूं लाइटियूं ॿरदियूं पयूं हन। पाक मुंहिंजो सोणो जॾहिं पहुता, रत तेरे जा मुसलमानो छा तव्हांखे ॿुधायां, जॾहिं मुंहिंजो सोणो पहुतो, हबीब कंध मथे को बीठो आहे, मुंहिंजो हुज़ूर जॾहिं साम्हूं आयो, हबीब हीअं जो तकियो, मिंट में टप ॾेई करे थियो, चए मुंहिंजा सोणा हिन कुर्सी ते मां वेही नथो सघां, तुंहिंजे चेहरे जो कसम आहे, अहिड़ो सुहिणो माण्हू बीठो हुजे मां हेठि विया ईअं न थींदो। सोणा तव्हां सोनी कुर्सी ते ठहो था, मां नौकर थी करे साम्हूं बीहंदो, मोहम्मद खे कुर्सी ते विहारणो आहे। अबा ख़बर ई कान पई, हबीब थियो हुज़ूर जे हथनि खां वठी कुर्सी ते विहारियां। तव्हांखे त पुछां त अबू जहल मोह की न बचो, कुर्सी ते कंहिंखे विहारींदो ई न हो, पंहिंजी हुनजी ज़ाती कुर्सी। भॼंदा च हबीब छा थो कर, चओ बकवास न कर, मूंखे सुवाल करणा आहिनि, मूंखे चुप कर, मां अहिड़ा सुवाल कंदुमि जे नबी हूंदो त जवाबु ॾींदो, वरन ॿिए खे ताक़त न आहे। सोहणो साईं जो हीअं जो वेठो त नूरानी लाइट जो थियूं त 12,000 माण्हू ते तलवार फिटी करे मोहम्मद अरबी जी दीदार में मशगूल। हो जेके तलवार खे चिमकाइनि पिया, जॾहिं नबीअनि जो सरदार मुसलमानो रहमत जो चश्मो, रहमत जो दरिया जॾहिं पाण कुर्सी ते वेहनि था, हबीब त हैरान थियो, पर 12,000 जी जमात में मुंहिंजे मोहम्मद अरबी जे चेहरे खे ॾिसी तलवारूं फिटी कयूं, नबी जे अश्क में, मोहम्मद अरबी जे मोहबत में, हुज़ूर जी दीदार में मशगूल थी विया। न ख़बर अथनि त मके में हूं, न ख़बर अथनि त शाम में हूं, न ख़बर अथनि त विढ़ण आहियूं, न ख़बर अथनि त हबीब सां गॾु आया आहियूं, मुंहिंजे हुज़ूर जे दीदार में मशगूल। फरमाए तो सोहणा रहमतुल्लाह अलैहि ॻणती न कजांइ, हाणे हिन टाइम में जेके सुवाल थींदा सभु इख़्तियारात मोहम्मद अरबी खे मां अल्लाह ॾियारे छॾियो। हबीब बि करे चए क़िबला साईं तव्हां नबी आहियो, पाण फरमाई अल्लाह से मूंखे नबी करे मोकिलियो। छा करे मोकिलियो अथई? अन मुहम्मद रसूलुल्लाह, मां अल्लाह जो नबी। अबू जहल बीठो आहे, सड़े थो, फेरे थो, साईं मिड़ई ॾाढा के ॾुखिया सुवाल कजांइ साईं, अथी अहिड़ो होशियार सभई जवाबु ॾेई वेंदे। हबीब चयो साईं ॻाल्हि ॿुध, जे तूं नबी आहे त पोइ नबियनि खे मौजज़ा हूंदा, अब नबियनि खे अदा निंड घणनि खे हथ त मथे कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, मुंहिंजो सोहणो रहमतुल्लाह अलैहि कुर्सी ते वेठा आहिनि। हबीब चए थो साईं जे तूं नबी आहे त पोइ नबी खे मौजज़ा हूंदा, हल पोइ मां सुवाल कंदोमांइ, मूंखे जवाबु ॾिजांइ। पाण फरमाए थो इख़्तियारनि, जहिड़ा सुवाल करे अल्लाह पाण जवाबु ॾियण जे लाइ मां मोहम्मद खे ताक़त ॾेई छॾियो। चई साईं भला महिरबानी करजे, नबी आहे त मुंहिंजो सुवाल पूरो कर। हिकिड़ी महिरबानी जो सिज लहण वारो आहे, टेपारी जो टाइम आहे, सिज लहण वारो आहे, महिरबानी करे हथरो खण, इहो सिजो ख़तम थी वञे, चोरी जो चंड मथां अची वञे, ऊंधारी थी वञे, वरी चोरी जो चंड मथां अची वञे। ओ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी चोरी जे चंड खे इशारो ॾे, बद थी वञे, हिकु हिन बाह को निकिरी मथे वञे, ॿियो अधु हिन बाह मां निकिरे, सॼे खॿे खां बाहुनि को निकिरी मथे जे मथां वरी मुकमल बीह पाण में वजूद उन जो ठही वञे, वरी मथे वञी करे साॻी जाते बीहे,
वरी उन्हीं के ख़त्म करे वरी टे पारी पढ़ाए पोइ मां सम्झंदुमि त तूं अल्लाह जो नबी आहीं। साईं हिकिड़ो ॿियो बि सुवाल आहे, दिलि में हिकिड़ो इरादो खणी आयो आहे, उहो बि मूंखे जवाबु ॾे त तुंहिंजे नबी सचो आहे त मुंहिंजो सभिनि सुवालनि जवाब पूरा कर। पाण फरमाए हबीब ग़लती न कर, सुवाल त ॾुखिया कया थी, सिज खे ओभरण वारो माना आहियां, चंड खे लाहिण वारो तो माना आहियां, पर तूं सुवाल कयां इहो मोदो बणिजी वियो। रब जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील हा वञ मुंहिंजे नबी खे चओ सिज तुंहिंजे हथ में ॾिनो थमांइ, चंड तुंहिंजे हथ में ॾिनो थमांइ, राति तुंहिंजे हथ में ॾिनो थमांइ, त ॾींहुं तुंहिंजे हथ में ॾिनो थमांइ, पाणी त जरा समंदर तो मोहम्मद अरबी हथ में ॾिनो थमांइ। सोणा जंहिंखे हुकुम करणु तुंहिंजो कमु आहे ते कमु पूरो करणु मां अलाह जो कमु आहे। साईं तव्हां त होशियार आहियो, मां सम्झां पोइ त ॼाण तव्हां अलाह जे हवाले थी वेंदो, छो त हवाड़ी जो घुले थी। हा साईं अलाह घणो थियो आहे, कलाक हिकिड़ो थियो आहे न। माशा अल्लाह माशा, मां हलंदो रहंदुसि इनशाअल्लाह, जॾहिं थकी पयुमि त वरी फिर हकीमी शुरू थी। ॿुधो मुस्लमानो, मुंहिंजे सोणे रहमतुल्लाह अलैहि फरमाया हबीबा तुंहिंजा शर्त इहे, चइसे इहे, चए पोइ मुंहिंजो बि शर्त, चइसे कहिड़ो? पाण फरमाए हबीबा मां तोखां ॿियो कुझु नथो घुराए, न मूंखे बंगलो खपे, न मूंखे सोन खपे, न मूंखे चांदी खपे, मुंहिंजो सुवाल इहो थी जॾहिं तुंहिंजा टे सुवाल मां मोहम्मद अरबी अल्लाह जी मदद सां पूरो कया, पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो सुवाल आहे पूरो कजां। चइसे ॿुधाए, चए पोइ तोखे वेठे कलमो पढ़णो पवंदो, मुस्लमान थियणो पवंदो। हबीब चए अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ओ मुंहिंजा सोना, जे ॿई सुवाल तूं मोहम्मद अरबी पूरा करे छॾियो त मां बि कलमो पढ़ी मुस्लमान थी वेंदो मां। चए हबीब छड़ो तूं न, हे जेके वेठा थी हेॾो 12,000 इहे बि कलमो पढ़ंदे, चए त इहे बि पढ़ंदा, कहिड़ी अलाह जी महिरबानी आहे। अबू जहल अची हबीब खे चुमी ॾिनई, चएसि अहिड़ो सुवाल को त बाप न जो ज़िंदगी में अहिड़ो जवाबु न ॾिनो। हा साईं, छो त इहो सुवाल असां ई कॾहिं न कयो आहे, बसि हाणे लोह थी वियो आहे, ॼाण मको छॾे भॼी वेंदो। हो अलाह जिब्रील खे मोकिलियो, सोणा मुंहिंजे नबी खे वञी जिब्रील चओ त इहे फुल इख़्तियार तो मोहम्मद खे मां ॾियारे छॾिया। पाण फरमाए हबीब हाणे कहिड़ो टाइम आहे, चए टे पारी आहे। मुंहिंजो सोणो सा फरमाए तो सिज लही वञ, ख़ुदा जे हुकुम सां चो सिज वियो, मुल्क में ऊंधारी थी वई। पाण फरमाए चंड चोरी वारो बणिजी वञ, अलाह जे हुकुम सां त चोरी जो चंड मथां चिमकारो ॾिनो। पाण फरमाए तो चंड बद थी वञ, मां मोहम्मद अरबी हुकुम तो कया, अल्लाह जो हुकुम सां मां तोखे इशारो तो कया, चंड बद थी विया। हबीब निहारे थो, 12,000 बि तकनि था। अबू जे लाइ पेर निकिरी विया, कपिड़नि खे बाहि लॻी, हे त कमु कंदो तो अचे, हे त मुंहिंजो कमु ई लही वियो, कुर्सी ते मज़े सां वेठो आहे, हुकुम थो करे त सिज लही वियो। पाण फरमाया त चंड बद थी वञ, बद थी वियो। हिकिड़ो हिन बाम निकिरी वियो, ॿियो हिसो हिन बाम निकिरी, मथे मुबारक जे मथां सिज चंड पाण में मिली वियो। पाण फरमाया त मथे वञी साॻी जाते बि, चंड मथे वञी पंहिंजी साॻी जाते बीठो। पाण फरमाया त चंड तूं ख़तम थी वञ, सिज तूं पंहिंजी साॻी जाते पहुची वञ। मुस्लमानो चओ मुंहिंजे मोहम्मद अरबी जो मौजो आहे, नबीअ जा मौजा जो बरहक, छो नबीअ जा मौजा बरहकनि, पर इख़्तियार कंहिंजे में अलाह जो। छड़ो इहो ई फ़र्क़ु आहे, छड़ो फ़र्क़ु नबीअ जा मौजा बरहकनि, पर हथ नबी जो हूंदो आहे, जो हुकुम अलाह जो हूंदो आहे, इख़्तियारात अल्लाह जा हूंदा आहिनि। सिज अची वियो वरी टे पारी टाइम आहे। हबीब जो साईं क़ुर्बान वञा, बाक़ी हिकिड़ो सुवाल आहे, दिलि में हिकिड़ो इरादो खणी आ मूंखे ॿुधाए, हालांकि सीननि जे राज़नि खे ॼाण वारो जो अल्लाह। हज़रत जिब्रील आयो, जो मुंहिंजा सोहणा मुंहिंजे रहमतुल्लाह में फरम हबीब तूं वेझा, मुंहिंजो सोणो निकितो, थोरो परते वञी मक़ाम इब्राहिम जे भरिसां पाण बरकातूं नफ़ुल शुक्राने जा पढ़ी हथरा खणी फरम मुंहिंजा रब तुंहिंजा थोरा मां मोहम्मद लाइ कोन थो सघां। मसलो ॾाढो सुहिणो हल थी वियो। हाणे हिकिड़ो मसलो बाक़ी रहियो आहे, दिलि जी ॻाल्हि। दिलि में हिकिड़ो इरादो खणी आयो आहे, मां मोहम्मद खे कहिड़ी ख़बर अथनि दिलि में कहिड़ी ॻाल्हि आहे। रब जी हुन सुवाल में मदद कई थी त हाणे बि महिरबानी कजां। रब सां फरमायो जिब्रील मुंहिंजे नबी खे चो अखियुनि मां ॻोड़नि हारण जी काई ज़रूरत नथी, मुंहिंजा मोहम्मद अरबी हथरो रहम जो खण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजी दुआनि खे क़बूल करण मां अलाह जो कमु आहे।
मुसलमानों मुझे सुनो वरी मोटी अची करे पानी कुर्सी ते वेठा अबू जे हेरो फिरतो तो ते हबीब बिन मालिक बीठो आ पाण फरम हबीबा वरी सवाल कर जैसे सवाल आ मां दिल में को इरादो खणी आयो आ हिकड़ी गाल खणी आयो आ हिकड़ो सवाल लिखायो तम मुंह के बुधाए हजरत जिब्रील फरमायो सोना हिन के धी आ मिसबा जनो नालो आ पाने बंगले में आ जाए तो मथों किरी पई अखियूं खत्म तस हथन का टुंडी आ पेरन को मंडी आ अखिन का अंधी आ मथों जो किरी पई तुसवा ये सब खत्म थी विया ओ मुझे सोना रहमतुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे सोना तुनी शफकत ता कुर्बान तुनी वाइस ता कुर्बान तुनी नजर ता कुर्बान तुनी प्रोग्राम ता कुर्बान जिब्रील फरमाया सोना इन्हीं के चौथ से हबीबा इते वही कर कलमो पढ़ तो जो कमा घर वनी पहुंचण तो जो कमा तुनी न्याणी के सबई उजवा ॾेई करे तंदुरुस्त बणाइण मुझे मिट अल्लाह जो कमा जरी पाण इहो फरमायो हबीब जो सही हाणे कलमो पढ़ा भले देर न अबू जल छा बस कर बकवास बंद कर खबीस हे नबी आ नबी जा सवाल पूरा थी विया नबी जो मौजज़ो आ पाण फरमा हबीबा पढ़ जल्दी हबीब फरमाया तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु पाण फरमाया हबीबा हो वेठा थी सब ने ऐलान कयो सब थी बीहरिया अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मुसलमानो 12000 मुसलमान थी विया वरना नूह अलैहिस्सलाम जड़ो नबी 950 साल वायद करे हाँ सही 40 मुसलमान 80 मुसलमान मुझो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 मिनटन में जो हबीब सां गॾु 12000 माण्हू मुसलमान थी विया अबू जल चयोसि मुंहिंजी कुर्सी त मूंखे ॾियो ओ वीचारे खे त लॻी बाह है हे भेण तुम त हबीब खे त कम ई मुंहिंजो लही वियो अरे तव्हां छो मुसलमान थियो जो बकवास बंद करे नबी सचो आहे हबीब तू छो तकड़ करे विझी तू बस हलाए चन मोहम्मद अरबी सां फरमाए बस कर बकवास कर ही नबी सचो आहे नबी जा मौजज़ा बरहकल मां मौजज़ा पुछा कयो आहे मोहम्मद अरबी जा मौजज़ा बरहकल ही मुंहिंजो सुहिणो नबी आहे अॼु खां वठी मां मोहम्मद अरबी जो घराणे समेत मुरीद आहियां जे खण पंहिंजी कुर्सी अबू जेल मों भेलो करे नौकर सां मोटी वियो मुंहिंजे सोने खे चई त मां ॾिसी रहंदो मां ॿियो छा करे कमज़ोर माण्हू जा धड़का खोड़ जेको कंदो उहो धड़का न ॾींदो आहे जेको न कंदो आहे न ॾिसी रहंदो मां ॿुधाइजांइसि जी अॻु में ॿुधाए त पग गुड़नि आहे ख़बर त मोई सुभाणे ॾिसंदो मां मुंहिंजे सोने खे अल्लाह जी ताक़त न आज़ाद मुंहिंजे मोहम्मद अरबी खे अबू जे लाइ परवाह ई न आहे हबीब चयोसि हाणे वञो था मां घर वञा पंहिंजी न्याणी खे ॾिसां मुंहिंजा सोण रहमतुल्लाह आलमीन पोइ हदिया मोकिलींदोमांसि मुंहिंजा हदिया बि क़बूल कजांइ मुंहिंजो सोनो मोटियो पने बैतुल्ला शरीफ में अम्मा खदीजा कुबरा साणा अबू बकर सिद्दीक बि साणा मुसलमानो कलमे वारो हबीब बिन मालिक लश्कर समेत जॾहिं वञी पहुतो अञा बंगले जे दर ते वञे त न्याणी दर ते बीठी आहे पढ़दी पई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु हबीब ॿुधी हैरान थियो फरमा मुंहिंजी न्याणी ही कलमो त सां आहे ई कोन हिन शहर में ई न आहे हिन बंगले में न आयो आहे कॾहिं कोन आया मां न हाणे मुसलमान थी आहियां ॿुधाए तोखे कंहिं कलमो सेखारियो आहे मां फरमाया मुंहिंजा बाबा कुर्बान वञा मारे त मारे मां कलमो न छॾींदी मां घरों कॾहिं मां कलमो न छॾींदी मां निंड पई हुयमि हिकिड़ो सुहिणे चेहरे सां मूंखे उथारियो फरमाया जल्दी उथ तुंहिंजो पीउ त कलमो पढ़ी मुसलमान थी वियो तूं कलमो छो नथी पढ़े मां चयोसि मूंखे पतो न आहे ही कलमो मूंखे सेखारियो अथई ओ बाबा कुर्बान वञा अहिड़ो त सुहिणो कलमो आहे जो जान वञे त वञे पर मोहम्मद जे कलमे सां कुर्बान वञा टे ॾींहं गुज़री विया अभी 5 नौकर घुराया 5 उठ घुराया 5 उठनि ते ॿ बोरा सोने चांदी जा रखियईं 2.5 मण 2.5 उठ सोन जा 2.5 उठ ते चांदी जा 5 नौकर जे वञी मुंहिंजे मोहम्मद अरबी खे पहुचायो 5 नौकर उठनि समय ने पहुता रस्ते ते रहिजा मुसलमानो तवजो कजो कसम अल्लाह जो ॾाढो मज़ो ईंदो दिलि छॾंदी आहे छो त नबी जी ज़िंदगी आहे हुज़ूर जा मौजा अथव हिन खां वधीक कहिड़ो मौजो हूंदो जेको मुंहिंजो मोहम्मद अरबी जो हूंदो
पंज उठा सोन चांदी मथो रखियल नौकर बिसाण अची मके में पहुता पाण ही जॾहिं अचनि पिया त अबूजल शिकार ते ॿाहिरि निकितो आहे नौकर साणल हे साम्हूं अचनि पिया फिरी आयो अबूजल चए काॾे था वञो चए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे था वञो चए उठनि ते छा अथव चए सोन विया ते चांदी विया अबूजल जा पेर निकिता ख़बरदार थी वञो मोहम्मद अरबी खे कहिड़ी ख़बर हो त यतीम हो हुनजा कपिड़नि खे चटी हुनखे पेरनि में जुती छिगल हुनखे सोन के ॾींदो चांदी के ॾींदो हे अमीरनि जो माल अमीर ॾे वेंदो आहे हबीब मां ॾे मोकिलियो आहे मोहम्मद जो को वास्तो कोन्हे हो चवनि असां लॾी था सही हे चए मां खसींदो मां लुड़ थी पियो मुंहिंजे महबूब जा चाचा पहुता मुंहिंजे अरबी जा माइट पहुता सभिनि ॻाल्हियूं ॿुधियूं त छा मसलो आहे उठनि वारनि चयो त मरंदासीं अबूजल तोखे ॾींदासीं मोहम्मद अरबी ॾे वञिणो आहे अहिड़ो हुज़ूर साईं जा बि माइट पहुता अबूजल ॻाल्हि लुड़ न कर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾियूं था पाण में ॻाल्हायो और झेड़ो न कयो ख़बर कान पई त मुंहिंजो सुहिणो बि पहुची वियो नबीअ जो सरदार पहुतो पाण फरमाए त अबूजल छो तो रस्ते वारनि सां विढ़ंदो हुते माल त मुंहिंजो आहे माल कंहिंजो पाण फरमाए त माल त मुंहिंजो आहे चए तोखे माल ॾींदुमि मरां बि तोखे ॾींदा चए महिल पोइ आख़िर कीअं थी पवंदो चए माल मुंहिंजो आहे हुज़ूर फरमाइनि त माल मुंहिंजो आहे छो त मालिक उठनि चवनि था हबीब असांखे मोकिलियो आहे मोहम्मद अरबी ॾे वेंदासीं पाण फरमाए बूझियल ॻाल्हि ॿुध इन जी ॻाल्हियुनि खे छॾे ॾे तूं बि लुड़ न कर मां बि झेड़ो न कयां उठनि खां पुछूं था तव्हां काॾे आया आहियो कंहिं तव्हांखे मोकिलियो आहे तव्हांजे पुठी ते कहिड़ी शइ आहे कहिड़े रस्ते सां वञो था कंहिं तव्हांखे मोकिलियो आहे जे उठनि मां मोहम्मद अरबी जो नालो वरितो सामान मां खई वेंदोमांइ जे तुंहिंजो नालो वरितो त तूं खई वञ अबूजल दिल में सोचियो मतां उठ मूं खां फिरी वञनि तंहिं करे थोरो फ़ासिलो रखां राति वञी करे पंहिंजे महबूदनि खे चुमी ॾियां पेरनि ते पवनि पटको मेड़ कयां मयारूं ॾियां त तव्हांजी इज़त लही वेंदी सभु सॼी राति महबूदनि खे लाज कंदुमि लात जे पेरे पवंदुमि उता खे ग़ैरत ॾियारींदुमि सुबुह जो ईंदुमि उठनि खे उठ कमज़ोर थी वेंदा मुंहिंजा महबूद ॾाढा सख़्तु तेज़ थी वेंदा उठ मजबूर थी करे चवंदा त अबूजल वञूं था मोहम्मद खे दाणो न मिलंदो अबूजल चयो ठीकु आहे हाणे तॾहिं वञे थो सुभाणे सुबुह जो सिज उभरे तूं बि अचिजांइ मां ईंदोमांइ उठनि खां पुछा कंदासीं जे उठनि तुंहिंजो नालो वरितो तूं वञ जे मुंहिंजो नालो वरितो त मां काए वेंदुमि मुंहिंजो मोहम्मद अरबी वापसि वियो अबूजल वापसि वियो उठ ते सुम्ही पिया सॼी राति अबूजल हिक हिक बुत जी दर ते पियो आहे ओ साईं ख़बरदार मुंहिंजो त पटको घणो लथो आहे पर तव्हांजी इज़त वेंदी जे मोहम्मद अरबी जी बादशाही अची वई कंध कुटींदव ॾङा भञंदव मंडा टुंडा करे फिटी कंदव हो त हिकिड़े ख़ुदा खे मञण वारो आहे हिकिड़े पुट खे सुजदो ॾेई वरी ॿिए ॾे वियो आहे हुनखे चई कई उठ खारायो त मां कई बकरियूं कुछियूं त मां महिरबानी कजांइ सिज उभरे उठनि ते ज़ोर भरजांइ जे मुंहिंजो नालो वठनि त मां सोन खई वञा घुमंदे घुमंदे न ख़ुदा खुटनि न राति गुज़रे सॼी राति अबूजल निंड कान कई आहे बुतनि जे दरनि ते झुकंदे सिज उभरण जो टाइम थियो हेॾो अबूजल नौकरनि समेत उठनि ते पहुतो चलो नबीअ जो सरदार बि पहुतो आहे मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो मुंहिंजो सुहिणो जंहिंजो सीरत बि सुहिणी आहे जंहिंजो वजूद बि सुहिणो आहे अलाह सां फरमाए थो वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन ओ मुंहिंजा सोना तूं यतीम हुई मां तुंहिंजो संभालंदुमि तूं मिसकीन हुई खदीजतुल कुबरा जी शादी खां बाद मां तोखे आंसू थो पढ़ायां ओ मुंहिंजा नबी नबूअत तोखे ॾींदोमांइ क़ुर तोखे ॾींदोमांइ शरीयत तोखे ॾींदोमांइ दीन तोखे ॾिनो त मुंहिंजा मोहम्मद अरबी नबूअत तुंहिंजी एॾी आहे जो कंहिं नबी खे न मिली तुंहिंजी बादशाही सभिनि खां मथे तुंहिंजी नबूअत सभिनि खां मथे तुंहिंजी रिसालत सभिनि खां मथे तुंहिंजो हुस्न सभिनि खां मथे तुंहिंजी नज़र सभिनि खां मथे मुंहिंजा मोहम्मद अरबी तुंहिंजो बीहण सभिनि खां सुहिणो तुंहिंजो विहण सभिनि खां सुहिणो तुंहिंजी ॿोली सभिनि खां सुहिणी चओ तुंहिंजो क़ुर बि सभिनि खां सुहिणो आहे सुबुह जो टाइम थियो अबूजल आयो बिल्कुलु दिलि चाह ताक़त ई न आहे उठनि खे जो मूंखे जवाबु ॾियनि काटा भञी छॾींदनि मां वारा मुर्शिदा हेॾो मुंहिंजो सुहिणो बि पहुतो चओ नबीअ जो सरदार बि पहुतो
पाण जी पहुता, हुजूर जा माइट पहुता, हेरो अबू जहल पंहिंजे टोले समेत पहुतो। उठ सभु हेठि पिया हल, मुंहुं हेठि कयूं पिया हल, मथां ॿार अथनि, पंज ॼणा जेके उठनि सां गॾु आया उहे बि वेठा आहिनि। मुंहिंजो सोनो रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, अबू जहल या तूं ॻाल्हाए या मां ॻाल्हायां। अबू जहल चयो तूं न ॻाल्हाए, पहिरियों उठनि सां मां थो ॻाल्हायां। अबू जो उथी करे उठ खे कन खां वरिते, चयो उठ ॿुधाए त सही, लात जो ड्रोही थी, उज़्ज़ा जो कसम थी, सभिनि मुर्शिदनि जा नाला वठी, सभिनि बुतनि जो ड्राही थी, ड्रोही थी, मना जी ड्रोही थी, ॿुधाए त सही तोखे कंहिं मोकिलियो आहे। जीअं जो उठ अबू जहल जो आवाज़ ॿुधो, अखियूं ॿूटे मुंहुं ज़मीन ते लेटाए, ॼण अबू जहल आहे ई कोन, अखियूं बंदि कई, अबू जहल मुंहुं ॾे तके ई न। रब त फरमायो उठो खबरदार, मुंहुं मथे न कजो, मथां गंदे माण्हू ते नज़र पइजी वञेव। पोइ जॾहिं मां हुकुम कयां तव्हां अखियूं खोलींदा त मोहम्मद जो दीदार थींदो। अबू जहल कन खां वठी लोॾा ॾेई 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 थकी हे त साईं जो पिटियल आहे, हुन ॾे वञा, हो थधो पर हुनखे 10 कसम ॾिनई, पर हुन बि अखियूं बंदि करे मुंहुं ढिघो करे मिटी ते रखी, हे बि चंडो आहे मुर्शिद जो पिटियल आहे, हो टियों जेको चमड़ो थो ॾेखारे। 5 ॾींहं ॾे वियो, चओ 5 जो ई जवाब ई जवाब, ॻाल्हि ई न कयूं, अखियूं ॿूटियूं मुंहुं हेठि कयूं। हाओ सोहणा तुंहिंजी शफ़क़त आहे क़ुर्बान वञा, हो मुंहिंजा सोहणा उठ बि तोखे सुञाणनि, मुंहिंजा महबूबा जीत बि तोखे सुञाणनि, मुंहिंजा सोहणा वण बि तोखे सुञाणनि। साहबा फरमाइनि था असां नबी सां गॾूं हिकु पट मैदान ते पहुतासीं, पाण फरमाई मां निंड कयां, पाण फरमाए साहबा फरमाइनि था साईं हिते त गर्मी आहे, हिते त वणियूं कोन्हे, पाण फरमाइनि त मूंखे सुम्हणो आहे। साहबी चवनि था असां तकियूं था, नबी जो सरदार सुम्हण लॻा, परते हिकिड़ो वण हुजे, मैल पंध परते हुजे, उतो वण चीरजी चीरजी अची मुंहिंजे मोहम्मद अरबी जे मथां टाम गॾु करे मुंहिंजे हुज़ूर खे छांव करे। साहबा फरमाइनि था असां सुम्हूं ई नथा, नबी ॾे तकियूं था, रहमतुल आलमीन मथां छावणो थियो आहे, सभु टाम गॾु कई, सभु पन गॾु कई, सभु ॾारो गॾु करे मोहम्मद अरबी लाइ घाटो छांव थियो। मुंहिंजो सोहणो से आराम कनि था, जॾहिं पाण चुरण लॻा, उथण लॻा, वण चीरजी साॻी जाइ ते वञी बीठो, हुज़ूर उथिया। साहबा फरमाइनि था फिदा कबी उम्मी या रसूलल्लाह, ओ अल्लाह जे नबी अबो मां कुर्बान थी वञो, तव्हां सुतव, ओ इहो परे खां वण चीरजी अची तव्हांजे मथां छावणो कई, जॾहिं तव्हां उथिया हो त वापसि वियो। पाण फरमायो हा इन वण अल्लाह को सवाल कयो त साईं मोहम्मद अरबी मुंहिंजे पाड़े में आयो आहे, रब वरी मौक़ो मिले या न मिले, मूंखे मोकिले त मां मोहम्मद जो दीदार करे अचां। वणनि बि मुंहिंजे नबी जो दीदार लाइ सिकनि था, अचे थो बदवी अचे थो, हुनखे टुकड़ो हथ में आहे, ॾोतरे में बंधा, हेरो नबी जो सरदार साम्हूं आयो, चए थो पाण फरमाइनि था माना न मूंखे सुञाण मां केरु आहे, चए मां न सुञाणा, न आहे तो नबी, तोखे नबी करे नथो सम्झां। पाण फरमाई मूंखे चङो थी, मां अल्लाह जो नबी आहे, चई न हिकिड़ो शर्त आहे, पोइ मां नबी करे मञींदोमांइ। हे टुकड़े में हिकु जीत आहे, हिकु बल्ला आहे, ही निकिरे तोखे ॾिसे, तो ते गवाही ॾे त तूं नबी आहे, पोइ मां मञींदुमि तूं नबी आहे। पाण फरमाए टुकड़े खे खोल, जे तोखे हया न आहे त जीत खे बि ख़ुदा हया ॾींदो, हू बि गवाही ॾींदो त मोहम्मद अल्लाह जो नबी आहे। मुंहिंजो सोणो फरमाया त गोह निकिती, गो जो निकिती त माण्हुनि खां परे भॻी, झंग जे मुंहुं करे भॼंदी वञी पई आहे। हेड़ो नबी जो सरदार बि करे फरमाइनि था या ज़बर जे लैया, ओ गो मां मोहम्मद अरबी तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां, काॾे भॼंदी थी वते। पाण फरमाए मुस्लमानो किताबनि में ईंदो आहे, गो मुंहुं पोइते करे महबूब रहमतुल्लाह अलैहि आवाज़ ॿुधी अखियुनि मां ॻोढ़ा वाईंदे, जीअं बिरे खणी कंहिं शइ खे मोड़ कजे ईअं टन काटींदे मुंहुं पोइते करे मुंहिंजे महबूब ॾे निहारे करे ॿिन्ही टंगुनि ते बीह करे ज़बान कढी करे अखियुनि मां लुड़कारे करे फरमाए मुंहिंजा सोना क़ुर्बान वञा, गुस्ताखी माफ़ कजो, मूंखे कहिड़ी ख़बर त नबी जो सरदार बीठो आहे। मुंहिंजा सोना जॾहिं तुंहिंजो आवाज़ ॿुधुमि, हाणे तुंहिंजो चहिरो ॾिठुमि, ज़िंदगी में तो मोहम्मद जो दीदार मूंखे कान थी आहे। मां त पाणी में रहण वारी, मां त बूढ़नि में रहण वारी, मां त झंग में रहण वारी, हाणे तुंहिंजो दीदार थी, मूंखे यकीन आहे अशहदु अल्ला इलाह इल्लल्लाह व अंत मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुंहिंजा सोना मां गवाही थी ॾियां, मां झंग में रहण वारी, मां ॾिसण सां गवाही थी ॾियां, ही जहिड़ो कूड़ो न थींदो, ही नज़र कूड़ी न थींदी, मां थी शाही थी ॾियां ख़ुदा वाहिदु ला शरीक आहे, पर मोहम्मद जो अल्लाह जो सचो नबी आहे। जीतल बि गवाही ॾिनूं त मोहम्मद अल्लाह जो नबी आहे। जॾहिं मुंहिंजो सोहणो आयो, 5 ई उठ लेठा पिया आहिनि, पाण उथी करे हिकिड़े उठ खे पाण साम्हूं बि फरमायो ओ जमाल ॿुधाए माना ना
काथों आयो आं, केरु आं, कंहिं तोखे मोकिलियो आहे? अल्लाह। जॾहिं नबी जो सरदार जो आवाज़ उठ जे कन ते पहुतो, मुंहुं परते करे मथे करे हुजूर जी दीदार बि कई, अखियुनि मां लुड़क बि हारियईं। रहमतुल आलमीन खे अरबी में उठ चवे थो, मुंहिंजा सोना मूंखे हबीब मोकिलियो आहे, हिन ज़ालिम कल खे वठी झलियो आहे, असांखे ॾुखनि असांखे सदमा आहिनि, तुंहिंजे दीदार सां मुंहिंजा ॾुख लही विया। मुंहिंजा सोना मुंहिंजी पुठी ते सोन बि आहे, चांदी बि आहे, अबू जहल खे ज़रो न मिलंदो, सोना मरण मंज़ूर आहे, पर सामान तो मोहम्मद अरबी जो। पाण ॿिए उठ को पुछा कयूं त ॿिए बि चयो त सोना सां तुंहिंजा ग़ुलाम। अबू जहल चए थो त जादू आहे, ठीकु आहे, मां ॾिसी रहंदोमांसि। टे उठ को पुछा कयूं, चएसि क़ुर्बान वयूं जाॾे हुकुम करे हणण लाइ तयार, हिन चंडे सां केरु ईंदो? पाण चौथे खे फरमाए ॿुधाए तूं कीअं आयो? चएसि दिलबर मां तुंहिंजे दरगाह जी ज़ियारत तो ॾियां आहियो, हबीब मोकिलियो आहे, हिन चंडे कल खां वठी झलियो आहे, असांजो टाइम सीड़ायो अथई। पंजे खे पुछा कयूं, महबूब मां ई तुंहिंजो। पाण फरमाए अबू जहल बकवास बंदि कर। पाण माइटनि खे हुकुम फरमायो, चाचनि खे हुकुम फरमायो, उठ खाए उठ मुंहिंजे हुज़ूर विया। अबू जहल चयो त या मां हूंदुमि सुभाणे तूं। हा साईं, हेॾा उठ साईं, दुश्मन जो आसूदो थिए त अबू जहल सड़े की न सड़े? अबू जहल मोटी वञी घर वञी पहुतो आहे, दर बंदि करे रोए थो, अखियुनि मां ॻोड़ा हारे थो त हाणे मोहम्मद सां कीअं मुक़ाबिलो कयां? हेॾो शैतान आयो, दरवाज़ो खड़काई, अबू जहल अंदर आ। शैतान चए थो दरवाज़ो खोल। चए केरु आं? चए मां तुंहिंजो सजणो आं। चए बसि मां खोलींदुमि न, मां ॾुखनि में पियो आं। मुहम्मद अरबी ॾींहुं तरक़ी कंदो तो हुते माण्हुनि खे तो ज़ोरी मुस्लमान करे, कलो कोन्ही आहे, पंज उठ सामान सोन चांदी जो खणी वियो, हाणे केरु सां मुक़ाबिलो कंदो? इन ॾुख में पियो आं, दर ई नथो खोलियां। चए मां तुंहिंजो सजणो आं, दरवाज़ो खोल, मां तोखे सही आवाज़ ॾींदुमि। दरवाज़ो खुली वियो। अबू जहल खे तो चए चरियो त कोन थियो, मां तोखे अहिड़ो तरीक़ो थो ॾिसां, न तोखे कोई मलामत कंदो, न मोहम्मद जी रहंदो। जल्दी कर, दरवाज़े जे साम्हूं रातो रात खूह खोटाए, मथों ककड़ा विछा, मथों मिटी हार, पाण खे बीमार कर, माण्हू मोकिल मके जे शहर में। अबू जहल सख़्त बीमार आहे, पर मोहम्मद अरबी जे दरवाज़े ते वेंदो कोई। मूंखे यकीन आहे मोहम्मद अरबी तुंहिंजो ॿुधी ज़रूरु ईंदो, हिते जॾहिं पुॼंदो तुंहिंजे दर ॾींदो, खूह में किरी पवंदो। माण्हुनि खे चओ त पत्थर खीसनि में झोल में रखियल, मोहम्मद अरबी खे पत्थर मारे ख़तमु कर, न तोखे को मलामत ॾींदो, न मोहम्मद को जीरो रहंदो। इहो सबक़ कंहिंजो चो शैतान। रब सां फरमाया अबू जहल तूं खूह खोट, पतो पोइ। हा साईं, चवंदा न आहिनि अबा, जेको ॿिए जे लाइ खोटींदो आहे त पाण ख़ुदि का जूता ख़ुदि का सर, पंहिंजे मथे पाण लॻंदसि। चेर वाह वाह, मां हरूभरू मुक़ाबिला कया आहिनि, टकर खाधा त तरीक़ो आसान आहे। नौकर खे सॾे, अरे खूह खोटियो जहाज़ सही, ओ 50 फुट जो खूह खोटियो। चए हाणे ॻाल्हि ॿुधो, कख रखी, मथो मिटी हारियो, ॿियनि खे चए तव्हां झोल पत्थर मां भरे कमरे में लिकी वेही रहो। हाणे हिकु ॿिनि खे चई तव्हां मके में घुमंदा तो, पोइ वञी मोहम्मद अरबी दरवाज़े ते पहुचो, उते चओ त अबू जहल सख़्तु मरण वारो अथव, जेको ज़ियारत करे त ॾिसे पिछाड़ी मुलाक़ात करे। अबू जहल चए त मूंखे यकीन आहे जे मोहम्मद अरबी सलाम दुश्मन बि उन जो आहियां, पर जे बीमारी जी उनखे ख़बर पवंदी त ज़रूरु मूंखां पुछा करणु ईंदो। दुश्मन खे बि यकीन आहे, पाक मोहम्मद अरबी जा ख़िलाफ़ जो दुश्मन खे बि ख़बर आहे त जे दुश्मन बीमार थे बेचो मुंहिंजे नबी जा ख़िलाफ़ मुबारक आहे, मुंहिंजे हुज़ूर जी सीरत मुबारक आहे, दुश्मन जे दर ते बि मोहम्मद अरबी वञण जे लाइ तयार। अबू जहल दरवाज़ो बंदि करे वेठो आहे, खूह बि खोटिजी वियो। हेॾो नौकरनि खे चयो त महिरबानी कयो झोल पत्थरनि मां हरियो, पर ॿुधो नौकरनि खे चए ट्रेनिंग तो ॻाल्हि ॿुधो, मोहम्मद अरबी ॼाण ईंदो, हिन खूह में जॾहिं किरी पवंदो धमाको थी पवंदो, पोइ मथां परस्त पत्थरनि जी बरसाति कजो। पोइ अथव चालाक, मतां तव्हांखे जो मूंखे न मारियो, मां तव्हांजो सरदार अबू जहल आहियां, पर न छॾिजोसि, छो त मां तव्हांखे पाण थो चवांव, भलजा मुंहिंजो नालो वठे, तव्हां माफ़ न कजोसि, पत्थरनि सां मारींदे मोहम्मद खे ख़तमु कजो, जीअं जो धमाको थिए बग़ैर पुछा जे पत्थर मारिजो, छो त किरण वारो मोहम्मद हूंदो, ॿियो न हूंदो। हो चवंदा साईं तुंहिंजे पग जो कसम आहे, छो धमाको थिए पोइ ॾिसां त कहिड़ी तादी था कयूंसि। झोल पत्थरनि मां भरे सभु कमरे में लिकिया वेठा, अबू जहल दर बंदि करे वेठो आहे, टुंगड़ो किरियो थिए दरवाज़े खां, सॼी अखि रखी करे तके थो त अचे दुश्मन त खूह में किरे, पत्थर जी बरसाति थी पए, न मोहम्मद हूंदो न पत्थर हूंदा, ख़तमु थी वेंदो, इस्लाम जो नालो ख़तमु थी वेंदो, मुस्लमान कमज़ोर थी भई हलिया वेंदा, असांजी महबूद जी इज़त बची वेंदी। रब सां फरमा अबू जहल भलिया दरवाज़नि खे टुंगड़ा कढंदो त मुंहिंजे नबी खे तूं नुक़सान ॾींदे, छो त मोहम्मद जो मुहाफ़िज़ मां ख़ुदा पाण हा।
ऐलान कंदड़ ऐलान कयो मक्के जी घिटिन में घुमंदा तव तन यार अबू जहल सख्त बीमार तव हेनो अबू जहल के बीमारी ना है घर में वेठो आ दरवाजे के टुकड़ो कढी वेठो आ निहारे तो तके तो ऐलान कंदे कंदे मुझे साईं जे दर ते पहुता नबी जे सरदार जे दर ते पहुता वमा अरसलनाका इल्ला रहमत आलमीन जे दर ते पहुता जेको वडन ते रहमत वारो नंदन ते शफकत वारो अमीर गरीबन ते रहम करण वारो गैर मुस्लिमन ते भी रहम करण वारो मुसलमान और दुश्मन के पहुंचो करण वारो पहुंचो तो पहुंचो परपरावन के पहुंचो करण वारो मोना दोस्तों दर दर ते कुरान के पहुंचाण वारो हिक हिक दिल में कलमे के जगर देण वारो मुझो सोनो दीदार कराए तो मानू जन्नत वठन मुझो हुजूर अचे मैदान में तो गुमराही खत्म थी वने मुझो मोहम्मद अरबी जो दीदार कर तो बीमारी वने मुझो सोने जो लुआब लगी वने तो तकलीफ दूर थी वने मुझो सोनो इशारो करे जो चंद्र बटुकर थी वने इहो मुझो नबी आ दरवाजे ते ऐलान थियो तो अबू जहल सख्त बीमार आ मुझे हुजूर फरमायो खदीजा छा जो ऐलान आ जैसे चंगो छो दुश्मन मरे पाण फरमा खदीजा दुश्मन न मरे मां नबी के कहिड़ो फ़ाइदो आ दुश्मन के हिदायत कलमो पढ़े तो मां मोहम्मद जा दुख लही वञनि यानी हुजूर साईं दुश्मन जे मरण ते भी खुश नथा थियन पाण फरमाइन त खदीजा छा है चेते ऐलान तो थे अबू जहल सख्त बीमार आ मुझे सोहणे फरमायो मुके चादर दियो मुझे रहमत आलमीन चादर खणी पाने कुले मुबारक ते रखन था पाण फरमाई मां पुछा कण अबू जहल वञो था पाण वञन था फरमाइन त सही न वञो दुश्मन आ चंडो आ केडा तो अस टक्कर खादा थई पाण फरमाई ना मता मुझे वञन जे करे हुन के हिदायत थे मन हु कलमो पढ़े जन्नत को जान बची पवे मां मोहम्मद जा दुख लही वञन मुझे सोहणो चादर मुबारक खणी पाण हलन था रते तेरे जा मुसलमानो याद रखो कसम अल्लाह जो मुझे सोहणो जरी पहुंचे तो अबू जहल अंदर आ अबू जहल है पाण अची पहुता खूह जे किनारे ते तो जिब्रील अगे बीठो केर बीठो आ सही रब सां फरमा जिब्रील मुझे सोहणो तो वने तो अबू जहल को पुछा कर हुन चंद्रे खूह खोटायो पाण तारा फोटारियूं तके तो त किरे तो मुझी जान जिब्रील वान मुझे नबी के चो तो वापस थी वो मां जाना त अबू जहल जाने पाणी मसला हल थी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहुता त जिब्रील बीठो आ पाण फरमाए जिब्रील छो चसे कारे था वञो पाण फरमाए अबू जहल बीमार आ सामो दरवाजो आ फरमाए सही न मूंखे रब से मोकिलियो आ अबू जहल तके तो तारा फोटारियूं सही दरवाजे के टुंगड़ो कढियो अथई हिन चंडे खूह खोटायो आहे तव्हांजे भरिसां तव्हांजे केराइण जे लाइ सही तव्हां मोटी वञो ख़ुदा ॼाणे पाण फ़ैसिलो थी वेंदो मुंहिंजे साईं खे ॾुख थी पियो मां त बीमार खां पुछा कर थो वञा मुंहिंजे लाइ ज़ालिम खूह खोटायो आहे मुंहिंजो रहमतुल्लाह अलैहि पाण मोटंदा विया अबू जहल हीअं ॾिठो त मोहम्मद वापसि थो वञे यार खां ॻाल्हि विसरी वई त को खूह खोटायो अथमि दर खोले भॼण लॻो नौकरनि खे सॾु करणु लॻो जल्दी वञो मोहम्मद भॼे थो वञे थो पतो न पियो त दर जे साम्हूं खूह आहे धमाको त अबू जहल गाटे मां हेठि मथे पियो आहे साईं पतो न पियो त अबू जहल पाण अंदरि पियो आहे पाण अंदरि लोडन में पियो होॾो जो कमरे में धमाको ॿुधऊं उन्हनि पत्थर खया त मोहम्मद अरबी खूह में किरी पियो आहे उतां पत्थर खणी टिकण वारा शुरू थी विया छो त मथे खां जो ज़ख़्मी मथे खां जो पत्थर लॻा त अबू जहल जो ढींगो ई पियो ढेर थिए मथे में पत्थर लॻनि पिया जहिड़े चंडो मां तव्हांजो सरदार मूंखे न मारियो मोहम्मद अरबी घर वियो अथव हू नौकर चवनि था सरदार 1000 मरतबा चवंदे न छॾींदासीं छो त असांखे अबू जहल सम्झायो आहे त मोहम्मद अरबी मुंहिंजो नालो वठंदो न छॾींदासीं पत्थरनि सां मारे अबू जहल खे अंदरि लेटाए छॾियो सॼी जान रतो भरती वई मुसलमानो जॾहिं ओ घरवारी निकिती ॿाहिरि त चंडो मुंहिंजो मुड़ुसु आहे सरदार तव्हांजे अंदरि मोहम्मद घर पहुची वियो हर कंहिं ॾिठो त हाणे चाड़ो न थींदो के काॾे भॻा अल्लाह फरमाए थो जेको नबी सां दुश्मनी रखंदो आहे मां ख़ुदा उन खे ज़लील कंदो हाणे त पियो त सही हाणे चंडे खे कढे के देर सां होश में चढ़े मके वारो जल्दी मूंखे कढो मरां थो मके जा नौकर भॻा रसा खणी आया जाने अबू जहल के ॿाहिरि कॾो निकिरंदो त इहो छॾींदो त कोन मारे ॻाड़े रखंदो पर कढऊं त सही मथां मरी पे सरदार सभिनि जो आहे हीअं जो वठी रसो लड़का आहिनि त रस्ते में हथ विझ अबू जहल खान सरदार हथड़ो त ॿाहिरि कढई अबू जहल तारा सॼा रत्व भरिया पिया आहिनि पेरनि ते रत आहे हीअं अबू जहल अञा हथ मथे करे रब साईं ज़मीन हुकुम करे अञा हेठि वञ अबू जहल हथ जे रसनि खे ई न पहुचे हे वरी रसा हेठि लड़का आहिनि अबू जहल अञा हेठि जहिड़े रसो मोकिलियो चइसि ॿियो रसो ॿधो अथसि अञा ॿियो लटकनि अञा हेठि जहिड़े चंडो रसो वधो चइसि टियों ॿधोसि ॿधंदा वतन अबू जहल अञा हेठि फरमा ज़मीन हेठि थी वञे रसो न पुॼे अबू जहल खे भलिया ज़लील ते पतो पियसि मोहम्मद अल्लाह जो सचो नबी आहे
साईं रसाई ख़त्म थी विया जो रसाई साईं हाणे भोतार मरे त मरे रसा त विया कुर्बान वञे तूं निकिरे ई गोदला कहिड़ी चंडराई आहे तोखे हेॾा रसा फिटी था को पोइ बि निकिरे ई नथो मरे वञे धूड़ पाए रसा त ख़त्म थी विया अबू जहल समझी वियो त हे मसलो ई टियों आहे मां न निकिरंदुमि जहिड़े ॻाल्हि ॿुधो रसनि खे फिटी कयो वञी मोहम्मद अरबी खे चयो त साईं ओच ते अबू जहल आयो खूह खोटलियो साईं खे पतो न पियो किरी पियो आहे पर चए थो ॿियो न कढे मूंखे कढे त मोहम्मद कढे पोइ उन खे तव्हां ॿुधाईंदो सादो त पोइ ईंदो जे हो न ईंदो तेसि मां न निकिरंदुमि मूंखे कढण वारो आहे त मोहम्मद अरबी पाण आहे चए हाणे हो चवनि पिया असां त न वेंदासीं अॻोड़े चयोसीं बीमार आहे हाणे चवंदासीं अलाए वरी उते न मोचड़नि जो टरको थिए हिकिड़नि चयो असां वञो जहिड़े वञो आहे जहादुर साईं भॼंदे भॼंदे वञे दरवाज़ो खड़कायो पर मुंहिंजे नबी जो दरवाज़ो जिते जिबरील ईंदो आहे जिते जो क़ुर ईंदो आहे ओ जे दरवाज़े ते जिबरील अचे जे दरवाज़े ते क़ुर परवाज़ करे उन घर जे अंदर मुंहिंजो नबी रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण मौजूद आहे दरवाज़े ते पहुता दरवाज़ो खड़काइनि था पाण फरमाइनि केरु आहे साईं कुर्बान वञो रोई करे ॾुखड़ा कढी दांव था कनि साईं अबू जहल ओच ते निकितो घरों चंड नौकरनि को खूह खोटियो साईं खे पतो न पियो किरी पियो आहे हाणे चए थो मूंखे ॿियो हथ ई न आहे मूंखे कढे त मोहम्मद अरबी कढे ॿिए सां न निकिरंदुमि साईं महिरबानी कयो अबू जहल खे तमामु तकलीफ़ तव्हांखे यादि करे थो सोने खे यादि ॻाल्हियूं त हुयूं किरी त पाण पियो अलाह किरायो अथसि खूह त मुंहिंजे लाइ खोटई पर मुंहिंजो सुहिणो मलामत कोन था कनि फरमाए त हलो त मां मोहम्मद हलायां थो तव्हां सां ईअं कंदासीं असां सां थोरी छड़ो कुझु करे न पोइ ॿियो कोई चङो थियुसि असां ॼणो हे वॾो बुज़ुर्ग जो पुटु आहे चङो थियुसि इन सां तादी थी हा सोहणा तुंहिंजा ख़िलाफ़ था कुर्बान वञा पाण फरमाए हलो त मां मोहम्मद हलण लाइ तयारु अम्मा फरमाई त साईं तव्हांजे लाइ खूह खोटियो पाण चंडो किरो आहे छॾियोसीं पाण फरमाए मथां मुंहिंजे हलण जे करे हिदायत कलमो पढ़ी वठे मां मोहम्मद अरबी जा ॾुख लही वञे मुंहिंजो सोणो से चादर पाए वरी हलियो आहे जंहिं चादर जो कसम ख़ुदि ख़ुदा क़ुर में तो फरमाए अल्लाह से फरमाए तू या अय्युहल मुद्दस्सिर कुम फंज़िर अल्लाह से फरमाया तू या अय्युहल मुज़म्मिल कुम लैला इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरतिल क़ुरआन तरतीला इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सकीला ओ मुन्ना सोना गौरी शै की जाए तो कुरान सबिन का गौरू आहे अल्लाह से फरमाए तो लौ अंज़लना हादल कुरान अला जबल ओ मुन्ना सोना हे गौरो कुरान जाए तो वही तो मोकले ओ चादर में सुमण वारा मुंहिंजा मोहम्मद अरबी चादर में लेटण वारा मुंहिंजा सोना नबूवत जी चादर में घुमण वारा मुंहिंजा मोहम्मद अरबी ओ मुंहिंजा सोना उथ तो सही सही उथी छा कयां रब से फरमाए तो वरतिल कुरान तरतीला ओ मुंहिंजो नबी हिकु त तूं नबी सचो आहे ॿियो मुंहिंजो क़ुर सचो आहे ओ मुंहिंजा सोना ॿई लाज़िम लज़ूम आहे जिते मोहम्मद हूंदो उते क़ुर हूंदो जिते क़ुर हूंदो जो मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो क़ुर इज़त वारो मुस्तफ़ा इज़त वारो क़ुर शान वारो मोहम्मद अरबी शान वारो क़ुर अल्लाह जो कलाम आहे मोहम्मद जो अल्लाह जो हबीब आहे पाण फरमाई मां हलां थो नौकर जो केॾो सादो आहे वरी बि अचे थो मुंहिंजो सोणे सां चादर मार खणी सिधो पहुता अची ॾिसनि त हज़ारे माण्हू बीठा आहिनि पाण फरमाए छो बीठा चयोसि सरदार किरी पियो साईं सरदार किरी ओ इहो थी अबू जहल जो कट्टर दुश्मन साईं पाण चवनि था सरदार किरी पियो ओ सोना तुंहिंजी शान था कुर्बान वञा पाण फरमाए पोइ कढो छो नथा चएसि चए थो तव्हां न कढो मूंखे कढे त मोहम्मद करीम कढे पाण मथो बीठा पाण फरमाए अबू जहल जी या रसूल अल्लाह कुर्बान वञा जी मुंहिंजा मोहम्मद अरबी कुर्बान वञा साईं तुंहिंजे चेहरे तां कुर्बान वञा साईं मां निकिरां तुंहिंजा हथ चुमिया साईं तुंहिंजी कदमनि खे चुमिया साईं तूं सचो आहे साईं तूं भलो आहे साईं तूं ईमानदार आहे साईं तूं अमानत वारो आहे पाण फरमाए त अबू जहल छा आहे नियत निकिरंदे न चए सोना मराए थो गर्मी में उबस में मराए थो पत्थर खाई विया आहिनि मथे खां पेरनि ते रत में भरियो पियो आहे पाण फरमाए अबू जहल पोइ ॿुधा जे मां कढां त पोइ कलमो पढ़दे या न चयो सोना मां छड़ो निकिरां सभिनि जे साम्हूं कलमो पढ़दो मां ॿियनि खे बि कलमो पढ़ाईंदो मां मुंहिंजे सोणे फरमायो रब्बा वॾा एहसान तुंहिंजा था जो अबू जहल कलमे लाइ तयार आहे रब सफ़र में न कला तहदी मना बब्दा वला किन अल्लाह यादी मयशा सोना मां तोखे झलिया नथो भर जा अबू जहल खे कढ लेकिन जहिड़ो अंदर चंडो थी ॿाहिरि बि चंडो थी कलमो न पढ़दो
सोना तू भल जा जीअं चवे मां खुदा करण जे लाइ तयार हां। पाण फरमाई सही आखिर मां एतिरा किरी पिया तकलीफ़ में मां कढण लाइ तयार हां। मन अल्लाह तू ने ईमान दे कलमो पढ़ी वठे। पाण फरमाइनि था ओ मके वारो मूंखे रसो ॾियो मां अबू जहल खे कढां। रसा मिली विया। मुंहिंजो हुज़ूर साईं इरादो फरमाइनि था मां थोरो हेर झुकी रसो अंदर विझां। हज़रत जिबरील आयो फरमाए जिबरील मन मुंहिंजे नबी खे चओ त इन ज़ालिम जे लाइ तो मोहम्मद अरबी खे मां तकलीफ़ ॾियां तोखे मां झुकायां अबू जहल जे लाइ। सोहणा रसे जी काई ज़रूरत कान्हे का बीही तव्हां खूह जे मथां बीठा हुजो। ओ रहमतुल आलमीन रहमत जा मुजस्समा मुंहिंजा रहमतुल आलमीन मुंहिंजा हबीबा मदीने जा सोहणा मके जा इज़त वारा मुंहिंजा नबी तुंहिंजो ॼमण तुंहिंजी जवानी तुंहिंजी नबूअत सभिनि खां मथे मुंहिंजा महबूबा झुकण जी काई ज़रूरत कान्हे का। सोहणा तव्हां बीहो बीठा हुजो। हथ मुबारक रहमत वारे हथ खे इज़त वारे हथ खे नबूअत वारे हथ खे चश्मे रहमत वारे हथ खे इशारो हेठि ॾेई करे अबू जहल खे सॾण तो मोहम्मद अरबी जो कम आहे। ज़मीन खे मथे करे अबू जहल निभागे जे हथ खे तो रहमत वारे हथ सां मिलाइण मां अल्लाह जो कम। पाण फरमाए मके वारो रसा फिटी कयो चइसे पोइ त न निकिरंदो। मुंहिंजे सोने ते फरमाया अबू जहल ॻाल्हि ॿुधो मां त कढायां थो पोइ कलमो पढ़णो पवंदो। जैसे मां कलमो पढ़ंदो मां पाण मुंहिंजो सोनो रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ अबू जहल अल्लाह जे हुक्म सां ज़मीन मथे थी। अबू जहल खे ॿाहिरि कढ। ख़बर कान पई अबू जहल हथ मुंहिंजे मोहम्मद अरबी हथ सां मिली वियो। पाण छिके ॿाहिरि कढियो मथे खां पेरें ते रत में भरियो पियो आहे। अखियूं माटे करे रत परे चवंदो पियो मके वारो ख़बरदार थी वञो हे मोहम्मद नबी न अथव हे जादूगर अथव न तव्हां कलमो पढ़ो न मां कलमो पढ़ा। अल्लाह से फरमाया इन्नक ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। ओ मुंहिंजा सोना तोखे मां नाराज़ न पियो कयां तोखे मां मोटायां न पियो। मां ख़ुदा खे ख़बर ई चंडो कलमो न पढ़ंदो छो त सुम्मम बुकमुन उमयुल मुंहिंजा सोना अंधो थी गुंगो थी बोड़ो थी कानो क़ुरान ॿुधंदो अंधो कानो तुंहिंजी ज़ियारत कंदो बोड़ो काथो तुंहिंजो क़ुरान ॿुधंदो। दिलि ते मोर लॻी पई अथसि मुंहिंजा महबूबा कानो क़ुरान खे असर कंदो। मुंहिंजा सोना मां तोखे मोटायां न पियो मतां तूं ॾुख करे त अल्लाह मूंखे मोटायो। मुंहिंजा सोना ॾिठी पाण अबू जहल छा थो फरमाए। पाण फरमाइनि था ओ मुंहिंजा नबी ॾुख न कर गणती न कर पंहिंजी तबलीग आम कर तुंहिंजो कमु आहे। परे परे जा माण्हू घुराया हिदायत कलमो हिदायत वारो ॾेई करे जन्नत जो हक़दार बणण मां अल्लाह जो कमु आहे। अदा दरूद शरीफ़ पढ़ो। घणो टाइम थियो आहे साईं तक़रीबन 2 कलाक थी विया। अबा कीअं थी विया हूंदा थकल बि मां घणो